जे हालत जो वक्फ न इरफान जो एजाज क्यों बयान सब एजाज क्यों बयान सब नात के कुरान जो अलमदद ओ अलमदद या गौसे आजम अलमदद अलमदद ओ अलमदद नारो मुझी जुबान जो नारो मुझी जुबान जो नारो मुझी जुबान जो नारो मुझी जुबान जो मुश्किल कुशा मुश्किल कुशारी आएगा वो मुझे ईमान जो अलमदद ओ अलमदद या गौसे आजम अलमदद अलमदद ओ अलमदद नारे हैदरी ألم نشرح لك صدرك ووضعنا عنك وزرك الذي أنقض ظهرك ورفعنا لك ذكرك فإن مع العسر يسرا فإن مع العسر يسرا إن مع العسر يسرا فإذا فرغت فانصب وإلى ربك فارغب وإلى ربك فارغب صدق الله العلي العظيم ओ जंहिंखे मदनी घुराए इहा मर्ज़ी हबीब जिया ओ जंहिंखे सुहिणो घुराए इहा मर्ज़ी हबीब जिया है सब नसीब जिया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सब पढ़ो सल्ले अला सैयदना आयो मुझो सुहिणो नबी सब पढ़ो सल्ले अला सैयदना आयो मुझो सुहिणो नबी आयो मुझो सुहिणो नबी आयो मुझो मिठड़ो नबी सब पढ़ो सल्ले अला सब पढ़ो सल्ले अला सैयदना आयो मुझो सुहिणो नबी आयो मुझो सुहिणो नबी आयो मुझो मिठड़ो नबी सब पढ़ो सल्ले अला नूरे मुजस्सम सरवर आलम सचो नूरे मुजस्सम सरवर
सरवर आलम सचो मदनिया महबूबे खुदा सब पढ़ो सल्ले अला मदनिया महबूबे खुदा सब पढ़ो सल्ले सब पढ़ो सल्ले अला सैयदना आयो मुझो सुहीणो नबी आयो मुझो सुहीणो नबी आयो मुझो मिठेड़ो नबी सब पढ़ो सल्ले ऊंदा यूं सारू खत्म थी ऊंदा यूं सारू खत्म थी ऊंदा यूं सारू खत्म थी दिन इस्लाम सब पढ़ो सल्ले अला सैयदना आयो मुझो सुहीणो नबी सरकार गौसे आज़म नजरे करम खुदारा नजरे करम खुदारा सरकार गौसे आज़म नजरे करम खुदारा नजरे करम खुदारा मेरा खाली कासा भर दो मेरा खाली कासा भर दो मैं फकीर हूँ तुम्हारा सरकार गौसे आज़म नजरे करम खुदारा नजरे करम झोली को मेरे भर दो वरना कहेगी दुनिया झोली को मेरे भर दो वरना कहेगी दुनिया ऐसे सखी का मंगेता ऐसे सखी का मंगेता फिरता है मारा मारा आया दर पे कहाँ मुझसा ये कमीना कहाँ मुझसा ये कमीना कहाँ आसना तुम्हारा कहाँ मुझसा ये तेरा करम है मुर्शिद जो बना लिया है अपना कहाँ रूसिया फरीदी कहाँ रूसिया फरीदी कहाँ सिलसिला तुम्हारा सरकार गौसे आज़म नजरे करम खुदारा नजरे करम खुदारा मेरा खाली कासा भर दो मेरा खाली कासा भर दो मेरा खाली कासा भर दो मैं फकीर हूँ तुम्हारा सरकार गौसे आज़म नजरे करम खुदारा नजरे करम खुदारा भेजूंगा
जाबाना आ दिल में तुझे रख लूं ऐ जलवाए जानाना ऐ जलवाए जानाना ऐ जलवाए जानाना। उसूफ निजा सरदार उमकलिया जामन छार आहूं तुझे आधार आहूं तुझे आधार तो को फेरो कर फजुल जो को फेरो कर फजुल जो ओ सूफने जा सरदार ओ मकलिया जामन ठार आयो तुझे आधार आयो तुझे आधार को फेरो कर फजुल जो ओ फेरो कर फजुल जो ओ सूफने जा सरदार सुबने जा सरदार मकलिया जामन ठार आयो तुझे आधार आयो तुझे आधार को फेरो कर फजुल जो को फेरो कर फजुल जो ओ धन सरिजा धनार धन सरिजा धनार वाटूं को क्यों हजार वाटूं को क्यों हजार ओ आयो तुझे आधार साईं आयो तुझे आधार को फेरो कर फजुल जो को फेरो कर फजुल जो ओ सूफने जा सरदार सब जो सूफने जा सरदार मकलिया जामन ठार ओ सूफने जा सरदार मकलिया जामन ठार ओ आयो तुझे आधार सही आयो तुझे आधार को फेरो करे फजुल जो को फेरो करे फजुल जो ओ सुफने जा सरदार ओ मुख तुझे मोहियो ओ मुख तुझे मोहियो अखिन खे ठार ओ मुख तुझे मोहियो अखिन खे ठार हो आयो तुझे आधार सही आयो तुझे आधार को फेरो करे फजुल जो को फेरो करे फजुल जो ओ सुफने जा सरदार ओ मकलिया जामन ठार ओ सुफने जा सरदार ओ मकलिया जामन ठार आयो तुझे आधार सही आयो तुझे आधार को फेरो करे फजुल जो को फेरो करे फजुल जो ओ सूफने जा सरदार सही मकलिया जामन ठार आयो तुझे आधार सही आयो तुझे आधार को फेरो करे फजुल जो ओ फेरो करे फजुल जो ओ मालिक बणियादार
कच नंधार ओ मालिक मणियादार पाणो कच नंधार ओ मालिक मणियादार पाणो कच नंधार ओ आयूं तुझे आधार साईं आयूं तुझे आधार को फेरो करे फजल जो को फेरो करे फजल जो उस मिलने जा सरदार मकली जा मन ठार उस मिलने जा सरदार मकली जा मन ठार आयूं तुझे आधार आयूं तुझे आधार को फेरो करे फजल जो को फेरो करे फजल जो ओ इश्क तुझे अघाया इश्क तुझे अघाया खुटल के जुल्फ़िकार इश्क तुझे अघाया ओ इश्क तुझे अघाया खुटल के जुल्फ़िकार आयो तुझे आधार सही आयो तुझे आधार को फेरो करे फजल जो सही फेरो करे फजल जो ओ सुपने जा सरदार मकली जा मन ठार ओ सुपने जा सरदार मकली जा मन ठार आयूं तुझे आधार सही आयूं तुझे आधार को फेरो करे फजल जो सही फेरो करे फजल जो सही फेरो करे फजल जो मालिक फेरो करे फजल सदकया सजण के करे सदाई दस्तगीरी सदकया सजण के करे सदाई दस्तगीरी नाव सदाए फकीरी आहे इमाम आशम जो मुर्शिद नबी करीम फिरोज अली शहनशाह जे शेर सां गॾु हाणे आओ जाती खां आयल असांजे मेहमान मोज़िज़ नातखान आशिक़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुलाम कादिर ठहीन के गुज़ारिश कयूं था अचनि ऐं सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼे साथी असां सां गॾु अचे सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान अक़दस में नज़राने पेश कनि गुलाम कादिर ठहीन दोस्तों महफिल जे बरकत ला सब वॾे आवाज़ सचो सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हुज़ूर गौसल आज़म सुने दस्तगीर की 11 की रात है महफिल पे 11 की आए इंशाअल्लाह हमारी खिदमत में मनकबत शरीफ पेश करदा से साईं जी सवेताम दुनिया जा खाई मगर यार ये जो नगर सुबहान अल्लाह यार ये जो नगर सुबहान अल्लाह सवेताम दुनिया जा खाई मगर यार ये जो नगर सुबहान अल्लाह यार ये जो नगर सुबहान अल्लाह असा सुनियन जा सब भी
दस्तगीर भला दस्तगीर जो दर सुभान अल्लाह दस्तगीर जो दर सुभान अल्लाह असा सुनियन जा सब पीर भला दस्तगीर जो दर सुभान अल्लाह दस्तगीर जो दर सवे काम दुनिया जा खाई मगर यार ये जो नगर सुभान अल्लाह यार ये जो नगर सुभान अल्लाह असा सुनियन जा सब पीर भला दस्तगीर जो दर सुभान अल्लाह दस्तगीर जो दर सुभान अल्लाह आई हसनी हुसैनी आले अली की अमर जबे आयो वली आई हसनी हुसैनी आले अली की अमर जे पेटा आयो वली अदा तुझे मुझे मुर्शिद जो आसारोई घर सुभान अल्लाह आसारोई घर सुभान अल्लाह अदा तुझे मुझे मुर्शिद जो आसारोई घर सुभान अल्लाह आसारोई घर सुभान अल्लाह सवे नाम दुनिया जा खाई मगर यार ये जो नगर सुभान अल्लाह यार ये जो नगर सुभान अल्लाह असा सुनियन जा सब पीर भला दस्तगीर जो दर सुभान अल्लाह दस्तगीर जो दर सुभान अल्लाह जंज दर जी वली पे नौकरी चल कलंदर कादरी जंज दर जी वली पे नौकरी जन हुए सचल कलंदर कादरी सुर धना सिरियन भिटाई अब कयो आहे ज़िक्र सुभान अल्लाह कयो आहे ज़िक्र सुभान अल्लाह सुर धना सिरियन भिटाई अब कयो आहे ज़िक्र सुभान अल्लाह कयो आहे ज़िक्र सुभान अल्लाह काम दुनिया जा खाई मगर यार ये जो नगर सुभान अल्लाह यार ये जो नगर सुभान अल्लाह असा सुनियन जा सब पीर भला दस्तगीर जो दर सुभान अल्लाह दस्तगीर जो दर सुभान अल्लाह असा सुनियन जा सब पीर भला दस्तगीर जो दर सुभान अल्लाह बगदादवा नगी तो तेरा नग साईं बगदादवा मुझा मुर्शिद मुर्शिद कामिल मुझा मुर्शिद कामिल गौसल आलम प्यारा नगी तो तेरा नग साईं बगदाद वारा नगी तो तेरा नग साईं बगदाद वारा तुझो मत ना है सानी सिराज जिलानी तुझो मत ना है सानी जाते काते लगन था जाते काते लगन था जाते काते लगन था सैयद तुहिंगा नारा नगी तो तेरा नग साईं बगदाद वारा नगी तो तेरा नग मुर्शिद किस्मत सब निजी वारे तुझे दर्द गाऊं तुझे दर्द गाऊं तुझे दर्द गाऊं आइन सैयद सचारा नगी तो तेरा नग साईं बगदाद वारा नगी तो तेरा नग साईं
मुंजा मुर्शिद कामिल मुंजा मुर्शिद कामिल मुंजा मुर्शिद कामिल वसल आदम प्यारा नंगी तोते नंग साईं बगदाद वारा नंगी तोते नंग साईं बगदाद वारा जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐसे दोस्त जाति खां आयल गुलाम कादर तईन साहब ऐं हाणे आऊं साईं जी इजाज़त सां दावत किताब न्यूज़ जाति खां आयल असांजे मोज़ुज़ महिमान मौलवी मोहम्मद अमीन नूरानी रहीम साहब इनखे गुज़ारिश कंदुसि त अचनि ऐं पाण अचनि। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बअद। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल लज़ीना लहू इल्मुन मिनल किताबि अना आतिका बिही क़ब्ल अन यरतद इलैका तर्फुका सदक़ल्लाहुल अज़ीम। शान हबीबिल करीम इन्नल्लाह मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नादिल जूदि वल करम व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन सलातु व सलामुन अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व सहाबिका या जद्दल हस्नि वल हुस्न। हम तो सलात के बाद नियायती ही वाजिब एहतराम सूफिया बरसफा हज़रत क़िबला मियां ज़ुल्फ़िकार अली कादरी दामत बरकातुहुल आलिया सजादा नशीन दरबार आलिया हज़रत साईं फैज़ गणी शमशाह फ़कीर साईं सूफी मियां एजाज़ अली कादरी मुफ़स्सिरुल अज़ीज़ तमाम प्यारी जमात सूफिया किराम फकीरों या जिस लायक नाहे जेके करीमन करम करे पंहिंजे घर में विहारियो आहे शर्मिंदगी की ॻाल्हि आहे लेकिन अल-अम्रु फ़ौक़ल अल-क़दर जमात के दिल के अंदर जरूर झटको पेचंदो ये टके जड़ो गुलाम सुनन जे घर में अची बैठा या उन्हनि सुञातो आहे पंहिंजी करम नवाज़ी आहे मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में जेकॾहिं को गैर मुस्लिम ईंदो हो त रसूल उन्हनि जी वई मेहमान नवाज़ी फरमाईंदा हुआ आका अलैहिस्सलातु वस्सलाम। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। भाई मोहब्बत वाली जमात यो अवां कौन बर्दाश्त कर सकता हूँ मुझे खबर है ये जमात सां सूफी सां मोहब्बत है लेकिन अल्लाह मेरे फ़ौक़ल मुझे न जे जवान जी यारई जी रात उन शहंशाह बगदाद जी निस्बत के ॾिसी करे नवाज़ी पाए मोहब्बत वाली रात मकरी सजी और जहां न भरी पई मकरी न सिंध न पाकिस्तान न
दुनिया जे कुंड कुर्छ में मुझे दस्तगीर के मञण वारा मुसलमान या गैर मुसलमान जरूर दिया इब्राहिम हर शहंशाह आलमाना मौलियाना खिताब कंदो करया फकीराना खिताब करया तो लेकिन कोई आई की मु पढ़ी लिखियो तवा आया हो तो उन जी के इसी करे मु तलावत कई है तरफ जहन आवाज न तरफ दोराई दसजो जो आवाज सर मुबारकन से जो ताहज है जिनकी निस्बत केदा है जेकरे तमाम जी निस्बत रोज़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला छिकी रहा तो बिल्कुल मन बिल्कुल उन्हीं तरफ है जो ये दरगाह उन दरगाह जो न आस्ताने जो को ताल्लुक है निस्बत है वो संशफन शाह मस्तखाम थी लाकान सुभान अल्लाह चिरानी ताही उनो पीर साईं पाया रो झंडे वाली साईं ताही मरानी ससुरो वडो है कड़ी में मिलंदा है इए न समझी जहां रहर किबला सूफी जुल्फकार अली अकेलो है ना ही कड़ी सा मिलला कड़ी सा मिलला केतरियूं करियूं तू कदम दे कौन कड़ी सकंदे ये कड़ी उनी मुझे शहंशाह बगदाद ताही अरे शहंशाह बगदाद का वठी मौलानी ताही मौलानी का जो रसूलुल्लाह सुभान अल्लाह राम दस्तगीर राम दस्तगीर हैदरी या हैदरी या मक्की वाला से जात के सलाम बिल्कुल जात के सलाम उन जी जात मुझे दस्तगीर जी जात वो हसन हुसैनी है उन जे दर जो को कुत्तो है उन कुत्ते जा भी सी कुतड़ा हूं सुभान अल्लाह तुझसे दर आला हजरत मौलाना अहमद रजा खान साहब बरेलवी अशरफ कादरी ज्यादा फर्क तुझसे दर और दर से तुझसे दर और दर से सग और सग से है मुझको निस्बत मेरी गर्दन में है दूर का डोरा तेरा समझिए अरे दुनिया को ना है अकेलो ना है दस्तगीर जो मुरीद कादरी जगो दिया है उनके गदर में जो सगो बदला है वो पटो बदला है तो आप पढ़े लिखे बैठायो खुदा को कसम है जेरे कुतन में वायरस लगी में दो है तो म्युनिसिपल कमेटी वाला जहरी कुतन के माली नहीं पर जे कुत्ते जे किचिए में कानून हुंदो है पटो बदल हुंदो है उनके गवर्नमेंट न माराईंदी बाबाई को कुत्तो मारा चलो चवदा नहीं दुनिया को नंदड़ को ना है नंदन को तवा नंदन का नायो जंगीर पानी सुधावल खाओ नंदन मगा वास्तवा समझ शेरिया ननावासी तरह खा मसल शेरिया ओके जो धर्म लिखो है ना इमामुली धरना है सब शेरिया हमारा नंदन का नायो नंदन का नायो जो इस निशानी के सग है वो मारे नहीं चाहते हशर तक रहे मेरे गले में पटा तेरा इन निशानी जा कुता पर जिनके ताज पया है जिनके मुर्शिद की निस्बत जी निशानी आए यार जात ते कोने हाँ जात है पर जे उन्हनि सां निस्बत थी वञे इन्हनि सां जेकॾहिं निस्बत बणिजी वञे त ज़ात ते न आहे न खईम ते अचे न मेमण ते अचे न समेजे ते अचे जेकर तू बरचुंडी शरीफ वालो वींदे तो खुदा जी ज़ात जो कसम साईं जन समेजा ज़ात जा असांजा साईं
अब मोहम्मद सिद्दीक रहमतुल्लाह अलैहि जो फैसा है अतुली शरीफ वाला में अभी ठोकादा दाते दात ना असां तो कई सने गंजा गोठन जाती शहर में साथ दे आते ना है समझे शकिया तोके त मिलंदा न मिलंदा चिका साथ ते चलो राणी वटा रात 9 दिया पोयो राणी वटा रात 9 दिया पोयो इसी लतीफ जे दातर वटा दात कौन पुछन जात आया सदी में सुभान अल्लाह निस्बत के निस कुरान कौन कहता है असहाबे कहफ जो कुत्तो हर आलम खान खतीब खान बुजुर्ग खान ये किसो बना का जो पुरानी किस्सा कुत्तो सॼी मखलूक जे अंदर ख़राब मखलूक कुत्तो आहे सबको उनखे हक़ाक़त जी निगाह सां ॾिसंदो भई कुत्तो आहे पलीत आहे पर आहे कोन वाह मुंहिंजा मालिक वाह तो कुत्ते जो जिक्र इन कुरान पाक में कयो ए इंसानो ए पढ़ी लिखियो ए अंग्रेज़दानो ए तमाम दुनिया जी सोशल मीडिया में रहण वालो रब करीम वो घणा साल अॻु में कुरान नाज़िल थियो उन वक़्त जो किसो ही किसो तो अॻु जो आहे कुरान जे नुज़ूल थियण खां अॻु जो आहे लेकिन असांजी किताब पाक असांजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मथां जो किताब नाज़िल थियो उन कुरान मजीद में उन कुत्ते जो ज़िक्र उन असां बनी इसराइल जे वक़्त जी ॻाल्हि आहे ज़िक्र थियल असहाबे कहफ आमल तव्हां खे उनजो नक्शो ॾींहुं घर में बरकत दुकान में बरकत उन जा नाला यादि करी बरकत 7 ॼणा हुआ 5 ॼणा हुआ 7 हुआ मुख़्तलिफ़ रवायतूं आहिनि ज़िक्र खां सवाइ मूंखे मज़ो ई कोन ते आयो अॼु जीअं आयासीं कोशिश ते कईसीं मग़रिब जी नमाज़ असांजे प्यारे दोस्त अब्दुल समद हिन सां असांजा तमामु पुराणा फैमिली वास्ता आहिनि एजाज़ी साहब कादरी साहब ज़ुल्फ़कारी साहब चयो साईं मग़रिब नमाज़ अची पढ़ाइजा हा बाक़ी कोशिश कईसीं लेकिन कोन पइजी सघियासीं अध में नमाज़ पढ़ी आयासीं ते अहिड़ी महफ़िल में वेठासीं मूं ॾिठो त शायद ॿिया सूफ़ीन जो जेको तरीक़ो आहे जेको साईंवारनि जो तरीक़ो आहे उनजो पंहिंजो तरीक़ो आहे तनक़ीद न पियो करे हा न को तनक़ीद पियो करियां कई तरीक़नि खां ॾिसंदो पियो अचां हा जॾहिं हिते आयुसि त हुनजो अज़कार ई ॿुधमि कादरी सिलसिले जूं तस्वीरूं ॿुधी करे हैरान थी वियुसि वाजी तस्वीरूं आहिनि वाजो अज़कार जेकर सालिक जेकर सूफ़ी जेकर फ़क़ीर को इन ते सबक ते अमल करे तो दुनिया जी का ताकत उनके हिलाए नथी सके सुभान अल्लाह हक हादी तुझो धनी मुझो धनी तुझो धनी मुझो धनी तेज मकीरा साहब तेज मकीरा साहब हक मौजूद जा सुना मुझा प्री मुझा प्यारा हिन आस्ताने ते अचण वारा असां ॿुधंदो हल छा नसीहत करे हा जिनकी ज़ात खुद नसीहत आहे अरे हे जेकी अल्लाह वारा आहे हे जेकी सुफिया किराम आहिनि जेकी बुजुर्गाने दीन आहिनि तव्हां हेतिरा मिट माइट छॾे करे हेतिरो नशे छॾे करे हक़ीक़त में तव्हांजो पंहिंजो फ़ैसिलो न आहे रोज़े अज़ल में तव्हांजी जिते लिखत हूंदी लिखियल तव्हांखे उहा जिते तव्हांजी निस्बत हूंदी मिलियल तव्हांखे इहा ई निस्बत मिली हथनि खां बलाही अक्सर गादियुनि खां बलियूं पयूं आहिनि पर यादि रखिजा जॾहिं तोखे इहो सम्झ रोज़े असल में सम्झ त तूं जेके बुज़ुर्ग जी ॻाल्हि कनि था उन बुज़ुर्ग खां के पुछो कि बोले हा मूंखे पंहिंजो बैत करा है दस्त बैत थिया फ़क़ीर थिया हा तो उन फ़क़ीर बुज़ुर्ग मुराक़बो करे फरमायो त मूं जेतिरा मुरीद ॾिठा हा मुंहिंजी नज़र आलम अरमा ताईं यानी ओस ताईं पइजी लहे कलम ताईं पइजी वई लेकिन मुंहिंजे मुरीदी में तूं लिखियल नहीं है तंहिंजे करे मूंखे मुरीद कौन बनाईंदुसि ज़हन में वठिजो ॻाल्हि जी बिट तणी पर ख़्वाजा ज़मा मोहम्मद ज़मा लवारी शहीद वारा वटि विया लेकिन क़िबला साईं मुरीद न कयो छो हुन में लिखियल कोन हो
मखदूम मोहम्मद हाशिम दरवाजे पाए जाए खुदा का बगान दिल्ली में आए शाह अब्दुल रहमान कादरी सिलसिले होते दाखिल किया नक्शबंदी में खड़े अबुल कासिम जाहिर लेकिन परी पान कादरी आई छोटा पान कादरी आया कादरी के करे जो कादरी ये करे यहाँ याद रखो सवाल लख नबी दुनिया के आया लेकिन दुनिया के तख्ते पे आखिर में आमिना जो लाल आयो हो लेकिन रसानी तमाजो अकीदो असाजी हबीब की खिलकत आदम खां पेरिया है दुनिया की हर शय खां पेरिया है तो का शय नबी अरे हां असा आदम कनु अगे होया सी आदम तो साजा जाया है हां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वक्त हुआ नूर जिनका शय कोन भी लेकिन दुनिया में आखिर में मोकले हो गौसल आजम के ये न समझ जा कि बुजुर्ग फरमायो है गौसे आजम दरमियाने औलिया जो मोहम्मद दरमियाने अंबिया के तो गौसल आजम दुनिया जी वलियन में ई आहे जी मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जात पाक नबी की चला सुभान अल्लाह नबी के चली ये समझी जा गौसल आजम आया बाद में कि चौथा सी गौसल कदम के कौन मनीदासी के जमदा गौसल आजम की मोहर के कौन मनीदासी के चौथा गौसल अमीन ओला सदान वाला अलाई यही मुरीदी भी करता ए बड़ा बड़ा छापट काहिन छड़ी की ठोक लगी पैया लेकिन गौसल आजम के कदम के मनन ला तैयार नहीं समझे जी गल ये चौथ असा जो पीर खुद गौसल आजम खा मनो है ए वजा काई नजरिया है याद रख जा गौसल आजम तो वो जवान है तो सा तो उस वाके बाद में आया जुनीद बगदादी अदी जो सब अदी रहा लेकिन गौसल आजम जने ऐलान कयो हो ना तो जे मुझे पीर मुर्शिद बगदाद वाले जैन जो प्रेस तो जे सीने के अंदर है ये जो प्रेस है जवान खा हुन जवान खा हुन हस्ती खा मजार वाली हस्ती खा वो है ना सोने ये को सीने दिया अजी तमाजे पर मुंतकल पी रही हुआ है यो प्रेस मामूली प्रेस ना है यो प्रेस ये बगदाद वाले है शहंशाह सुभान अल्लाह दब दस्तगीर नारे पीर दब दस्तगीर नारे हैदरी या अली नारे हैदरी या अली हक हादी तुझो धनी मुझो धनी तुझो धनी मुझो धनी वेद मक्की वाला साईं वेद मक्की वाला साईं समझे जी गान ध्यान में बैठी तो वनी गान वहां के अज़्ब कयम तो मथा सुभानी को इने चवे तैयार गौसल आजम के केड़ी ताकत है अरे गौसजी जो को कुत्तो है ना दरजो कुत्तो अरे गौसजी दरजे कुत्ते जो तो शान मथे पर गौसल आजम जो मुरीद चाहे मकनी ते हुजे चाहे सिंध में हुजे चाहे केड़ी जगह ते हुजे आम फकीर जो है मुरीद खुदा जो कसम दुनिया जो कुत्ता उनके बजारे न था सुभान अल्लाह सच्चो कादरी सुभान अल्लाह पाल वज़ीन तबु इल्मु मिनल किताब अरनु सिपारो ओनी रुकू जी अंदर आहे तवंता ओलियान की ताकत ना है ओलिया कुछ कोन तो करे सके कि अली चवंदा ठीक बाजार हयात करे सगंता साईं सुबिया अजास मजार के अंदर हल्या हुआ हा हाने कुछ कोन था करे सगन को किया कुछ तो पीरान पीर कुडल बेड़ी किया तारींदो हो पूरे अल्लाह तारे अब्दुल कादिर वडो लंबो चंबो पैसा है हदीस कुदसी तो ते बिठी है लेकिन न सिर्फ इशारो इहो कंदस तमाजे ज़हन के अंदर और अरबी सिपारी के अंदर अब करीम फरमायो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम सलीम के घुरायो पाजी दरबार में घुरायो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम घुराया करे सलीम के जो भाई गाल बुधो पाजी तवा में कम पे जीवा है मलका है सबा जी शहर दी मलका भी अचे यमन खां अचे थी सुलेमान अलैहिस्सलाम शाम के मुल्क में तख्त ते वेठो वो यमन में तमाम बड़ो फासिक हुआ मुख्ती उनको तख्त खपे पर इन भी गुफ्तगू कुरान जो तफसील को बयान करा बल्कि जो तख्त खपे जे
वो मुझे मुद्दे थी अचण खां पहिरीं यानी वो मुझे फरमाना मुझे मुझे ताबे थींदी मुझे मुद्दे थींदी मुझे ताबेदारी कंदी उन खां पहिरीं उन जे पहुचण खां पहिरीं अने मुझे दरबार में बल्किस जो तख्त खपे आहे तव्हां में को इंसान भी वा चिन्ह बवा सब ओजा भी वा तो मुजरा आम फकीर भी वा सब कुछ ठीक सुलेमान सलाम ऐलान कयो नवाब सिद्दीक हसन भोपाली एले हदीस जो बड़ो आलम थी गुजरियो आहे हिननि में तबका आहिनि सम्झी ॻाल्हि देवबंदी का कटरू ईअं एले हदीस आहे वो उन्हनि पंहिंजे किताब तर्जुमानुल कुरान में लिखे थो बल्किस जो तख्तो मामूली नंढो तख्त न हो 7 कोठियुनि जे अंदर बंद 7 कमरनि जे अंदर बंद अगे तोखे मुंहिंजा वॾड़ा कहाणी ॿुधाईंदा हुआ न अबा बादशाह जूं 7 कोठियूं 7 कमरा हिकिड़ी कोठी ॿी कोठी हिकिड़ो रूम ॿियो रूम टियों रूम अहिड़ी तरीक़े सां 7 कोठियुनि के ताला लॻल हुआ हर ताले ते 1 लख जिन पहिरियों ॾींहं ऐं केतिरा पहिरेदार हुजनि ऐं तख्त ज़मरद याकूत मरजान ऐं मुझे समझ सना अरे कीमती जेकी मोती में जुड़ियल हो जेको 40 गज चौड़ो 80 गज डिगो हो 700 बाणियों को सफाइयों कंदी हुई यो उन्हनि जो आदम तो लिखे 80 गज डिगो 40 गज चौड़ो कीमती तख्त सुलेमान अलैहिस्सलाम जो बल्किस के दावत ॾिनी आहे उन जे पहुचण खां पहिरीं मुझे दरबार में तख्त पेश किया घुर्जी आए के तो खामोश थी गया वो वरु जिन सरकश जिन इफरीतुन मिनल जिन कुरान में आए इफरीत का वरु भैम अगे बारे सिंधी में कोन लाड़ी बोली में चदा भैम हुदावा देव वरु उठी बिठो कि अल्लाह जा नबी मुखे अल्लाह ताला ताकत दी है आऊं बल्किस जो तख्त खरीदिस कि भाई कितनी देर में खरीदे कि बस तमाम इजलास खत्म करे पाजी मकामी मका यानी पाजी ना जगाए ता ना उठंदा ही कोन बल्किस जो तख्त इतनी देर में समझो क्या आवाज सचे को यानी महफिल खत्म थी दी अजा कोन तस्लीम वाला बल्किस जो तख्त पेश करस अल्लाह जी नबी जे इल्म मथा कुर्बान मुना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे है ये असां तव्हां जे समझाई हुई अल्लाह जी नबी चुकाई न इन में अञा टाइम लगंदो इन में अञा टाइम लगंदो तुंहिंजी ताक़त में अञा टाइम लगंदो मूंखे इन खां भी जल्दी खपे तकड़ो खपे जल्दी खपे अल्लाह जी नबी के खबर भी असा का पोया ब्या नबी दा असा का पोया असा जो सरदार मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया ते ईंदो जरूर उन जा औलाद हुंदो अलबत हुंदा उन जा औलिया हुंदा उन जी ताकत जा भी मुनकर दुनिया में पैदा थींदा जोदा गौसल आजम के का ताकत न है इन जे करे अल्लाह जे वली तो जिन्न की ताकत के मनीदा तो जिन्न के ताकत मिनटन में दुनिया जो दोनों करे सके तो जिन मिनटन में अल्लाह केड़ी वजनदार शे खड़ी पेश करे सके तो लेकिन औलिया की ताकत जो इनकार करदा अली के अल्लाह दी वली जो भाई जिन तो जी ताकत दुनिया की खबर पेजी वी वैरो पानी जगह पे कौन सा कम ना मुके रखा जल्दी खपे उन टमते हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी उम्मत जो किबला वली वजीर वो वली वो आसिफ बिन बरखिया उठी बीठो सुभान अल्लाह केर बीठो वली सुभान अल्लाह वली हिकड़ो वली उठी बीठो कि सुना मुखे इजाजत लो बल्कि इसलिए अचन का गया तक आवानी कि तो केतरी देर में आनी दे तो के केतरो पीरियड टाइम लगा दो इकला चिन्ह जी ताकत तवा ॾिठी इन महफिल खत्म थियण खां अॻियां मन तवा उथंदा कोन ॾिसी तख्त अची वियो लेकिन ही तवाजो गुलाम जेके अल्लाह ताला किताब जो इल्म ॾिनो आहे قال الذي عنده علم من الكتاب انا اتيك به قبل ان يرتد اليك طرفك अख छुंबन बत्तीस सुभान अल्लाह साईं सूफी फकीर जहांगीर साहब भी आयो लेकिन हेते तो फकीर तो छा जो नजर ते आयो हां फकीर
जहांगीर अब्दुल समद खुदा अख चुंग में सेकंड कौन इसाई आओ किबला यमन दुकोन तोड़ा तवाजी दरबार में तवाजी आगे हाजिर प्रेजेंट थी पिया सुन गया इतनी अख चुंग में बल्कि जो तख्त हाजिर तो पिया क्यों भी है अख चुंग में अरे जने सुलेमान अलैहिस्सलाम जी उम्मत जे वली के अल्लाह इतनी ताकत दी है अरनु सिपारो कुरान जो शाहिद है उनियो रुकू है अख चुंब में बल्किस जो तख्त 80 गज डिगो 40 गज चौड़ो 70 कमरन में कुल्फन तालन में पहरेदारन जे विच अल्लाह जो वली ये करे अख चुंब में बल्किस जो तख्त हाजिर करे सके तो उनके इतनी ताकत तो मोहम्मदी वली के केतरी ताकत मीरा शाह मदद कर धाम सुनी दादी ऐं अब्दुल लतीफ जो हसनी हादी बादशाह बगदादी कर का मदद मुरीद जी साके दोनों सूफी के सरताज साके यो सबक दोनों हो कि आम दिक्कता भी करे जेकर बगदाद वाले के सर करे तो सदा ते मुजा मंजन वाला तो दस्तगीर जे दामन में हाथ न करे जहां ये अली जो बचड़ो भी है ये फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जो बचड़ो है ये हसनी भी है तो हुसैनी भी है खुदा जो कसम ये उगी है मरजल बहरैन यल्तकियान कुरान को फरमाए जब बदरिया पानी में मिलिया बदरिया केना मिलिया मुफस्सरन केना इशारो कयो किन केना इशारो कयो एक जयो जरी मौला अली मुश्किल को शहा अम्मा खातून जन्नत एक बदरिया पानी में मिलिया जरी मन जो निकाह थियो हो दरिया में छानता यखरुजू वल्लुलु वलमरजान एकरो मोती निकतो बियो मरजान निकतो इमाम हसन मुजतबा वो इमाम हुसैन अली मकाम की जात पाक मननती ही अरे मरजान ये मोती उन जो ही बचो है शहंशाह बगदाद उन जो बचो है कादरी के पीर एडी दावा न कई असाजा सब साईं जो असी बेअदब नाहियो नक्शबंदी हुजन चश्ती हुजन सोरवर्दी हुजन शादी हुजन सादरी हुजन सब असाजा साईं जो फैज वही मौला अली खान मिले को मिले की याद रख जा रंग ही एक रंग लाइट जो पंजो रंग है मुजा अजीम दोस्तो हो पावर हाउस हिकड़ो ही आहे लेकिन तो पावर मिलन तहा अदो के अर्ज करे बगदाद वारो साईं सुन अब्दुल कादिर जिलानी सल्लल्लाहु जो सरदार सिलसिलो है इन जे करे सल्लल्लाहु है जीवन को मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवा लख नबी में मुस्तफा जी जात मथे है कि सवा लख ओलिया क्या करोड़ ओलिया हो जाए उन सभी में जे करे मथे जात अब्दुल कादिर जिलानी दिया है बगदाद वाली शहंशाह दिया है जो के वली ये कौन चयो तो मुझे मुरीद प्रेमान थी मरंदो ना मुझे पीरन जे पीर अब्दुल कादिर जिलानी फरमायो तो मुझे मुरीद कादरी सिलसिले में दाखिल थियण वारो चाहे जेकरे दुनिया में को पीर न तो वठे पर तुझे करे जी चली अब बादशाह पीर जो मुरीद या आई यार पीर मांगी चवना बस अब तो तेजो मुरीद नानो साईं के खबर ही कोन थी को अब्दुल कादिर नानो पर चवना सी बादशाह पीर जा मुरीद आई अदा बादशाह पीर जो मुरीद को इने चिया दस्तगीर जो कानून की सामने आउन जो क्या बनी सामने आउन जो फरमाई कादरी बेमान थी कोन मरंदो नारे पीर हक हाजी तुझो धनी मुझो धनी तुझो धनी मुझो धनी एज मकरिया कादरी बेमान थी मरंदो अब्दुल कादिर जिलानी जो हुकुम है वो सोनो पीर ने पीर अब्दुल कादिर जिलानी जे करे तो सदे माजे पेटा जमा दे जाम है वो भी रियासत कई
इबादत कई उनकी इबादत की जरूरत है। और जहां उन अब्दुल कादिर सुन्नी चिलानी छा फरमायो से मुझो मुरीदो मुझे दामन में अचर वारो कादरी जिक्र हलाल वारो करे बेमानती न मरंदो ऐ बड़ी दावा ये के आई फरमाई मुरीदी ला तखफ अल्लाहु रब्बी मुझा मुरीदा डप न कर खौफ न कर खौफ न कर डप न कर छो अल्लाह मुझुआ है औ अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सही बड़ी दावा वाह सही है सुभान फरमाए अल्लाह मुझो औ अल्लाह छु सुभान को डप न कर ये अब्दुल कादिर जिलानी या मौलन मुरीदो ये अब्दुल कादिर जिलानी या मौलन सो अब्दुल कादिर जिलानी जरिका इल्म हासिल करे सारी इल्म भी हासिल करो बातिन इल्म भी हासिल करो सब कुछ हासिल करो गरीब बागदाद की जामा मस्जिद के मिंबर पे बैठा हुआ अदब जो मकाम उसको सुभान अल्लाह तकरीर करते करते अनमोली जो फकीर जो स्पीकर के बगैर आवाज न तो जी सके सही है अब्दुल कादिर जिलानी दौर में स्पीकर न हो सुभान अल्लाह हजार जो इज्तिमा होदो लखन ताई 80,000 लिखियो के लखन ताई कसम खणी पेरी सफ़ा में वियण वाला जी तमाम वेठायो ऐं आखिर सफ़ा रहा त असां उई आवाज ॿुधोसीं जेको तव्हां बि ॿुधो असांखे उई आवाज का आवाज में कमी पेशी न हुई सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान सही है सुभान यार बुलंद के करे पासे छट वो फकीरी रास्ते के साईं पेचियो साईं ते पेचियो साईं ते पेचियो साईं ते पेचियो साईं ते पेचियो पेचियो तो बना दे वही संता बेशक अब्दुल कादिर जिलानी दरबार में आयो को फकीर जान के करो जी साईं की दावत रोज इफ्तारी मोट करो ना बाबा तवाती इंतजाम करे छे आयो न फकीर जड़ो आशिक साईं हुआ इंतजाम दावत सभी की दावत कबूल कर दे वया 69 माण्हू थी विया सुभान अल्लाह एकले डी हिकड़ो टाइम हिकड़ो पीरियड जो तुम समझे ती वक्त की पीरियड में हिकड़ो डी 69 साईं जो खलीफो जेको अली हैती वेठा हुआ मुर्शिद जे इल्म में खलीफे मुरीद इल्म में जमीन आसमान जो फर्क है बराबर तो कौन थी सकता है समझे यार माता सुबानी को फकीरो शैतान है हरामी या जालिम माता सुबानी तो जे अंदर वसवसो जी न चले दाना वे जोया अरे कम बो आए जेतरो वे जो तो लकी जे हां निजा राज पंजा निजा नाज पंजा ही नी ना समझी सके ना आम समझी सकन से याद रखो हां समझिया करे करे मुर्शिद जो रुख पांजो तू बनी हुक्म हुजमा मन मैंने खन का पाया सफर करे आए तो ते साईं तवज्जो न ॾिनी शैतान उन टाइम ते आमिर करे छॾियो अरे पाजी सिंधी लाड़ी कोडी आनी मोडी उदे मकसद अंदर वसवसो विझंदो ॿुधो आया पर अरे तू साईं जे लाइ मिठाई तोहफा वग़ैरह वठी वे तू इतनी तबलीग पे कई माण्हुनि खे दावत पे ॾिने असांजे आस्थाने ते हलो असांजे आस्थाने ते हलो जॾहिं तू वए साहब वॾा वॾा ऑफिसर वेठा हुआ उन्हनि जे अॻियां साईं तोखे त खंडे ई कोन तोखे लिफ्ट ई कोन कराई ही फुकजी वेंदो अलाई फुकजी तरजी वियो आया कोन जे लिफ्ट ई कोन हूंदी न समझे अरे हिते मुरीद जो फकीर थियण वाला लुकिजी वेंदा हाय सुभान अल्लाह हाय हां तू पांजे वजूद जो पाण मालिक नहीं है सुभान अल्लाह तसव्वुफ छाके चवो सूफियत छाके दे दिया यही शे है हां तू बकजी वहे हां तुझी अपनी न चलेगी यार इसकी चलेगी तेरी नहीं चलेगी समझे नी गाल समझना नहीं हाथ पर मशाक में घरा मुरीद ने शे के कौन समझना है घरा फकीरी शे कौन समझ घन करी जदो पैसा जदी लिफ्ट मिलंदी है तो कोरी वो फकीरन दे नजर करम घट कंदा है झटकी ना अब के आमा के कौन तो चवा
गंदे से दिया बारे में गिरा बता सवारी को कहता है हाथी ना दे तो हाथी ने मुझे और ठीक है ना हम बयान करबो इलाज कुदरती जेकी गाल सुजाबाद में आऊं होस 12 साल खती को होस सॼो वक्त उम्र ज़ाया करे छॾी ये गोठवनी ज़दा उम्र ला जाती में तवां जी दुआ सां मुक्ता कर जा पिस जा मस्जिद में तेरा खती गया उते को के सिद्ध मोकलाओ जो ईद नमाज पढ़ाण जलो 12 को मठियो मुखे उते वॾी मस्जिद वॾी ईद का मुला माण्हू जो ते सब जाम मिलंदा जाम जमात में सब लोग जो भी कई मुझे माराड़ी सब था मुझे ये लोग नटे मुझे बर्दा करता बड़ी बात बोल खा अगे जी गा तो बुलाया मुझे याद है कि जो को इस्लामी बयान किया मां पे जात पाड़ी जात बार जात का इस्लामी बयानी जे हुआई पाड़ी जा वगैरह ये सब पंजा मां बैठा के बयान किया हो बयान किया सो कोई जो साईं जहांगीर साहब गालियों कई तो सब उन मंझ के हुई अगर उन्होंने बड़ी खिदमत की गर्म पानी खड़ी आयो सुबह मतड़ वगैरह कया नेरन वगैरह हर शे माना जेकी हुआ कके को कई तो उनके दिल सां सब गालियूं लॻियूं हिन चयो त मौलवी साहब सॼो मूंखां बयान कयो तकरीर मूंखे ई दॿई हा हू खारो आऊं पंहिंजे मन में असीं मुला माण्हू जो पैसा मिलंदा ऐं तमामु ईद पढ़ा मां हेॾी जमात कई आहे इहे सभु जोड़ी जेकी कई हुई 2-3000 मूंखे ॾींदो आहे पंहिंजे पर में ख़ुशि पियो थियोसि जुमे जो ॾींहुं जो सजावत में आया थी मूंखे किथे रहंदे मूंखे मुंहिंजो जुमो पढ़ाइणो आहे पंजतन पाक वारी मिठाई साम्हूं ज़ंगे जॾहिं अकरम वारनि जी मस्जिद अने बामुराद वीचारो मानी खराईंदो उते मुंहिंजो नमाज़ जुमो पढ़ाए पोइ ॻोठ वेंदुसि पानी में मिठाई मिठाई चाय खराई खुशी में मुझे मुझे मिठाई बना के टेस्ट सही तरीके से मुलन वाली गाल कौन तवा के बुधाया समझे जी जरे रवाना थिया तो उन खीसे में कभी 200 ग्राम के देना तो मोई खोलिया तो मुखे मुला पी अची वई मुझे खाई वापस नहीं माई करे तो 200 दा जना ईद नमाज में पढ़ाई एतरो वाय छे जी और ये सही जिनके चे सही बड़ी जगह पे तमाम के मुक्ति लो जाति खाई जे नो बस है आई ये शी सभा यार छोटा मा सही को और के बुराई जो कि सही मौलवी की खिदमत कई गरम पानी या शे सेवयू सीरा सूजी हलवा फालूदा सब खाया सब बाबा जब जुमे ईद नमाज की इज्तिमा में बैठो सजी तकरीर मुझे मथा कई मुखे दबाई और समझे कि मुझे सही आऊं को ओलिया वनी कोरोस जो उनके कशक थियो जो ही तो करे मां पे जा हक बुदाया बारन जा हक बुदाया मुके केड़ी खबरी मां सा बदतमीजी तो करे बारकाई तो करे कावी पासे ही कोन खड़ा तो पासो खड़ा फकीरा को मुदली लाई करी बयान कयो करे करी थियो तो फकीरो पता सुबानी आवाज तमा हदीस जो खबर ही धरजो देना नासिक दादा पीरी मुरीदी आरो दर नाज़त दला है याद रखो तवा के कुर्ब मिलंदो तवा के हर शय मिलंदी पर याद रखदा यार की तले ते पान के कुछ ना है समझो सुभान अल्लाह सो फेस मिलंदो ता कुछ ना समझो पर जे तो पांजे पर में जे हण आऊं कामयाब आया साईं फैस गणी देखे मुके बाइंदा उन्हें जी ने जाए करमा उन्हें जा जानशीन के बाइंदा ही कंदा उन्हें के जिनके सजा उन्हें के जिनके सजा अरे सूफियन में जिनके तो हुंदी कौन है याद करे अरे वही सब कासम करनो है विदाई बेटा के न तो जे जिनकी तू जगोती आया कोने से दिया क्योंकि ये पर ये में करो तो के प्राणु पौंदो हो हिते तो के ना भूत बन जाऊं पौंदो हो का शय समझली पौंदी मिट्टी समझल दे जे खाक जो पुतलो ये खाक समझल दे करे तो के फैस मिलंदो हो को दिवात की लगे आखिरी गाल पीर जी बुधाए तवा के बुधाया तो जाति में सही इस्माइल शाह देर वाले थे यार मुझे पेची वेंदस पर आ बिल्कुल हला के न के सही देखो फकीर सा गालियों कंदे कंदे मुझे आऊं अचा यार ये थे और ये समझ से ये पेंजी घोर थी सही गा आयो स्मीराद में और उन टाइम कोन ओवर इतनी कोन गाले सके समझे हिसाब सा और हते अजी इनी करे जो मुझे दस्तगीर जो बयान है औसल आजम जो खुदा जो कसम दे के फैज है ना असी उन दर्जे जो कुत्तो उन जो बा कुत्तो ना याद रखदा
अब्दुल कादिर जीलानी ऐलान कयो कदमी हाज़ी अला रग़बत कुल्ली वलियिल्लाह मुझो कदम दुनिया जा जेकी वो ओजान उन जे गर्दन यानी कंधन जे मथा है सुभान अल्लाह के वली दावा न कई के वली दावा ये न कई साईं का क्या तमाम बुजुर्ग आया बायजीद बुस्तामी जुनीद बगदादी के सिलसिले कादरिया में जेकी बुजुर्ग आया हा ओले लो सिलसिलो सादी के ओले आए ना सब आया पर कहीं भी ऐलान कौन कयो कहीं भी ऐलान कौन कयो ये मुझे सोनी बगदाद जी शहंशाह ऐलान कयो छो कयो जॾहिं मेराज जी रात तुंहिंजो मुंहिंजो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान ते मेराज ते जॾहिं मेराज जो महमूद तो इंशाअल्लाह मेराज ॿुधाईंदुस जॾहिं मेराज ते विया जिब्रील रुकिजी वियो हो जॾहिं ला मकान ते विया रफ रफ जी सूरत में का सवारी आई सब्ज़ पोशाक में वो सवारी आई रफ रफ जी मुझे सोनी मुराद जरे कदम रखा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आनंद रखंता सूफी रखंता दाता खज बख्श रहमतुल्लाह ने रखंता हा वो रफ रफ छा हो चौथे जी हुजूर गौसल आजम पीरन जी पीर रोशन ज़मीर हो उनजी ज़ात नी उन अरवा जरे कदम दे महबूब रखा उनजी कुलन ते कभी मदीने वाले साईं फरमाए मुझा बच्चा अब्दुल कादिर अजीब का न जिब्रील है न नूरी है को कोब न जगह ते कोने अज तुम आयो है अज तुझे कुलन ते मुझा कदम आए सुभानी मुखा पोया जरे तू जो दौर इंदो ज़मान इंदो दुनिया ते वेंदे तू चाहे कदम दुनिया जी ओला जी कुलन ते मुझा तो मुझा कदम चला है ओला तोला कदम जली हां फैसलो थी रहो ए अब्दुल कादिर जी नबी ने मुझे शान मथी आती ओ जान में तो जो शान मथी हुंदो हो मान मथे हुंदो याद रखो उन अब्दुल कादिर जिलानी जे ऐलान कयो हजारे कंगन चुकाए छया अले वली हिंद सिलसिले चिश्तिया जो सैयद मोइनुद्दीन हसन चिश्ती अजमीरी खुरासान दे जबलन पान में चिगो पे कजो मुझे दस्तगीर जो आवाज उन जे कनन ताई पहुतो खाजा घड़ी नवाज सर ये चे कौन चयो तो हाथ तुंहिंजा कदम मुझे कुलन ते फरमाई त गरीब नवाज दे मथे मथे अखिन मथे तुंहिंजा कदम आई न सुबीन मना पर उन वक्त में हिकिड़ो पीर हो बुजुर्ग हो उनजी जमात नी मुरीद हुआ बुझो मता सुबानी डिगी तस्वीर सी मता हलिया न वञो फिरी न वञो मता सुबानी को झुको कुबो ॾिसी करे चो त ही वॾो झुको आहे हेॾा वॾो फैज़ हूंदो मता हलिया न वञो पर ॿुधजो उन ते मथे वॾे जुबे कुबे वारा हुआ मुंहिंजे दस्तगीर जे दौर में उनजो वॾी जमात बि उन तो तकबर अची वियो शैतान वसवसो हूंदोसि तूं उमिरि में बि वॾो तुंहिंजी कमाई बि वॾी तुंहिंजी जमात हिकु तुंहिंजो नौजवान आयो आहे ईरान खां आयो आहे अजमीया अची करे अरब में इहो ऐलान कयई त घार न कोन कई माज़अल्लाह सुमा माज़अल्लाह सिर्फ इनकार कई कि मुझे कदम था अब्दुल कादिर जो कदम नाए जिनो नालो शेख सुनान हो दस्तगीर के खबर भेजी वई न मुझो इनकार कयो सोने जी ज़बान मां अरे फकीर जी ज़बान सैफुर रहमान होंदी है रहमान जी तलवार होंदी है उन मां लफ्ज़ निकता जे अब्दुल कादिर जा कदम न जलिया उन जे कुल्लन ते खंजीर ये सुअर मुलूअ जा पैर होंदा कदम होंदा बस ज़बान मां निकरी विया जहांगीर साईं उन ते मदो बेनमाज़ी कोन थी वे हो न को थियो जमात सां गॾु तस्वीर जी हथ में हुई केड़ा पे बैतुल्लाह शरीफ जो तवाफ हज उमरे ला जो या हज ते या उमरे ते वने को चंगी रात पे हो ना घर त रात त कोन पे हो इस्लाम के बरकत ला पे हो ना सब हिकड़ी गाल उते करे शरई जे अवथो कदम चला जमात सा गड पे हो पंध हलंदे यहूदी जी बस्ती में के कोठ में पहुतो यहूदी वडेरी जी का दियवी हसीन जमीली उन पे गुजर का आशिक थी पयो सो दस्तगीर जी की कहानी लगे थी आहा चिल्लन वाला बुराक बनवाना वड़ा वड़ा मेहनत कश बुजुर्ग किया थी वया जिन दस्तगीर के न मनो फैज जो इनकार कयो खाली थी ना वनन इश्क लगी वेस उन टाइम में दीन तो खाई वही रहो कि रिश्तो कपे यहूदियत कबूल कर इस्लाम छड़ पीरी फकीरी छड़ ये जो रिश्तो ने कबूल है
कबूल मुरीद हथ कढी भॼी विया सात मुरीद भॼी विया कि मुर्शिद गुमराह थी वियो यहूदी नो खाए पिए पियो यहूदी ना शादी तो करे इस्लाम चले वियो पर बिन मुरीदन पोइ मुर्शिद जे दामन मां हथ न कढियो मदरसे में असां पढ़ियो आहे शेख फरीदुद्दीन अतार शेख महमूद जे तो महमूद नाबहान कौन पढ़ायो वेंदो के वक्त में असल जा अम्मी पढ़ायो वेंदो एक बार जो असी मुर्शिद मां हथ को यार ने बगदाद वाले जवान खा लगी ना निकाह कयो हलो यार वरी पंहिंजो मुर्शिद फैज़ पाके इता मिलियो आहे इन मां हथ न बगदाद वाले के राज़ी करण मां फिर छा कयो हिन जो मई तो के रिश्तो संग तॾे मिलंदो जॾहिं सुअर चारींदे सुअर जो दरार बणजंदे धनार बणजंदे कि कबूल नठ खणो अॼु मुरीद फ़कीर जी जमात संभालींदो हर सुअर संभाले तो वरी उन मां जंगमा मुंहिंजा बच्चा पुलनि ते खणो अचे जी मुंहिंजे दस्तगीर फरमायो जी अब्दुल कादिर जा कदम न जॾा उनजे पुलनि ते सुअर जा कदम मिला अॼु शेख सुनान वक़्त जो शेख वॾो पीर सुअर खणो पियो अचे हे मुरीद बगदाद पहुची विया आस्थाने ते आया बगदाद ते आखिरी गा करे खत्म तो कया का शे को उठो सब को वारी कोने को जारू कोने को हु सफाई को करे को समंद जरो पानी को खाने को अकरम जरो हु मानी को खरा नगर या असी केरी ड्यूटी कयो के पूछा जे हम छा कयो टोकरो खयो गिराजत जनी गंदगी पाखा पाई करम शुरू कयो उननी बरसात पी वसे मुरीदो पुसो मुर्शिद जे लाए मुरीद के छा न करणो पवे थो खुशामद न आहे पता समझो न मोई जेको आहे ऐं अञा मौजू बि सियासी कुदरत आलम का ही चवर आहे सुभान अल्लाह समझे दिया हाल वक्त जी सुभान अल्लाह पर टोक छडी पाचो आहियूं टोकरो छडी गंदगी जी खणो था उन बरसात वसे थी सुन्नतन वारा जिक्र अस्कार वारा खलीफा हिरशद सुनान जा वो गंदगी जा गोड़ा उन जो रस जको आहे वहे को मो मथा सोने अब्दुल कादिर जिलानी जी नजर पई हे जवान कह रहे किसी नवा मांगवा सबके हवा गुस्सा करे करू खबर तमाम के ड्यूटी मां के लेनी है केड़ी फकीर ड्यूटी नहीं है कि लाके को नहीं है सब पान ते छाजे करे इला शेख सुनान जा मुरीद हो साईं सा हज करण पे वयासी साईं का सभी गुमराह थी वो रस्ते का लई हो थरी हो योगदानी के आशिक थी हो तवा ऐलान कयो न कदमी हाज़ी अला रकबति कुल्ली वली अल्लाह अब्दुल कादिर जिलानी जो कदम दुनिया दी कुल वली जे कंदन मथा है असा जे साईं इनकार कयो कि आम कदम कोन जरींदस तवा जी ज़बान मा निकतो जे अब्दुल कादिर जा कदम न जलिया उन जे कंदन ते सोर जा कदम हुंदा पैर हुंदा ओ तवा जी ज़बान बायका दे मुंडी ते टिक थी अज असा जो मुर्शिद सोर जा बच्चा खयो पियो अचे इस्लाम मा निकरी में हो अनकरीब शादी करण वाली आयस असा के तो कुछ भी न खपे जेकर मुर्शिद जे तरफा या सा ड्यूटी दी है त असा जी ड्यूटी कबूल करे असा जो मुर्शिद असा के वारे दे सेवा वारे दे मुर्शिद अरे पीर राम दस्तगीर अरे पीर राम दस्तगीर नारे हैदरी या अली नारे हैदरी या अली हक हाजी हैदरी हक हाजी हैदरी तुझो धनी मुझो धनी सुर धनी तुझो धनी मुझो धनी सुर धनी एक मकरी वाला साईं एक मकरी वाला साईं हक मौजूद हक मौजूद सदा मौजूद सुना मेजबान हुआ सखी वहा हथ खां मथे सुनान जे लाइ वरी माफ़ी ॾिनो हथ खां मथे ओॾा रोबदो पियो हो गंदी पंहिंजी सिंधी में रवाज हूंदो आहे छेड़ा बदल ओॾा घोट कुआर खे त इहो मन ॾींहुं तो रसूल वाला इस्लाम जी ॻाल्हि कोन वारा ॾींहुं ते रसूल जी अली ते हाणे जी अब्दुल कादिर जिलानी या हथ खजी विया हीअं वया तक़दीर बदिलजी वही अरे लोहे महफूज पेशे ओलियास्त लोहे महफूज अल्लाह वारनि जे अॻियां लिखी रखियो हूंदो आहे जीअं हाणे उतलाए मुतलाए जीअं दिसर मर्जी अमाल कही रूमी के पढ़ी को ॾिठो आहे जलादी रूमी मसले जी पढ़ी पर नज़र जो लोक है बहरहाल तो अज़्ब के हो अब्दुल कादिर हथ खया
ज़ाल अली सुनी के चले बगदाद में मुआर करी बगो नौजवान ज़ाल रोके उस तरह सुनाना करे तो मुझे मुके चले करे मां कहते काते चलो तो मुझे है तो जे मां जे करे तो दीन धर्म मजहब सब छड्या ऐसा तो मजहब कबूल के सुअर कबूलन ते के हां मां के चले करे तो मुझे जब शादी थी ये पी तो शादी के मौके ते तुम के चले गिरा पे उन्हें चवन लगो ए मुजी वनी ए पहाड़ तो जिला तो सब कुछ कयो तुंजी लाए कोन को जे चुआन खा मुके लगी दी उन अब्दुल कादर मुके वारे तो है मना को ओ नहा तेरे उन जी तू दस्तगीर ना पे उन्हें तो मुखे मठियल आमुन जी मुरीदारी क्या व आखिर दामना अल्हम्दुलिल्लाह इन गुनेगार की हाजिरी कबूल मुर्शिद साईं वाह फकीरा वाह आज को बॉय नहमदुहु व नसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ाल अल्लाहु तआला फ़शान हबीब इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व शफीअना व महबूबना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व आलिही व सहाबिही व अज़वाजिही व अहले बैतिही व औलियाही व बारिक व सल्लम अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या क़ुर्रतु ऐनी या रसूल अल्लाह खुज़ बियदी फला तहीरती अंत वसीलती अदरकनी 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 या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सदन आयल मोअज़्ज़िज़ मोहतरम दोस्तन मेहमान फकीर भाईरन के अस्सलाम वालेकुम या मदद हक मौजूद अल्हम्दुलिल्लाह अॼु असां यारहीं शरीफ़ जो मौक़ो मल्हाए रहिया आहियूं। तव्हां असां ख़ुशनसीब आहियूं जो ही यारहों ऐं ॿारहों मल्हाईंदड़ आहियूं। या रब करीम जी असां ते अहसान आहे, रब करीम जी बाज आहे जो असांखे उहे दिलियूं अता कयईं जिन में हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो इश्क़ या उन इश्क़ जी चिणग दुआ है कि वलियन सबूरन जो अदब दुआ है मुख्ततब आहे। इहो रब करीम जो ख़ासि असां ते एहसान आहे, करम आहे। ही यारहीं शरीफ़ जो मौक़ो ईरान पीर दस्तगीर बादशाह पीर गौसे आज़म रहमतुल्लाह अलैह जिनजे न विलादत जे हिसाब सां मल्हायो वेंदो आहे न विसाल जे हिसाब सां मल्हायो वेंदो आहे। उहा ॾिसंदनि जेका विलादत मुबारक आहे उहा 13 रमज़ान 470 हिजरी बमुताबिक़ 1078 ईस्वी ऐं संदन विसाल हिन ॾींहं ते ज़रूरु आहे जेको हीउ ॾींहुं आहे 10 रबिउल साल संदन विसाल मुबारक थियो। पर हीअ यारी जेका वॾी यारी करे असीं मल्हाईंदा आहियूं या पीरान पीर दस्तगीर बादशाह पीर साईं पाण बि मल्हाईंदा आहिनि। हीउ मौक़ो दर हक़ीक़त रब करीम जे सखा जो मौक़ो आहे जेको पीरान पीर दस्तगीर बादशाह पीर जे वसीले सां रब करीम अता कंदो आहे। सखा जा सभु दरवाज़ा पाक खोले छॾींदो आहे पीरान पीर दस्तगीर बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह साईं जे वसीले सां। रब करीम जो हूअं त असां सां जेको बि तालुक़ु आहे हिन दुनिया जो जेको बि सिस्टम आहे जेको बि निज़ाम आहे उहो वसीले ते बदल आहे। जॾहिं त कुझु बदअक़ीदा माण्हू बदअक़ीदा उलमा उहे अक्सर चवंदा आहिनि त वसीलो हराम आहे। हिकिड़ो आलम आहे इंडिया पंहिंजो ज़ाकिर नाइक नालो उन चयो त हिकिड़ी महफ़िल में उन हिकिड़ी ॻाल्हि कई त
वसीलो जेको आहे उहो हराम आहे। इन जे लाइ आउं क़ुर शरीफ़ मां 40 आयतूं तव्हांखे ॿुधाए सघां। हाणे हुनजो हिकिड़ो फन आहे हमरा जो ॻाल्हाइण जो। हाणे ॿुधंदड़ त वीचारा एॾो त हिस्ट्री खां न आहे न वाक़ुफ़, न ई क़ुर पाक जे वरी आयतुनि खां एतिरो वाक़ुफ़ आहिनि। जेके पढ़ियूं आहिनि त वरी विसरी बि वेंदियूं आहिनि। त पोइ अक्सर आयतुनि जा नंबर, आयतुनि जा हीअ आयत हिते आहे, हिन क़ुर पाक जे हिन सिपारे में आहे, हीअ आयत जो नंबर आहे, इहे करे मतिलबु हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहे। ईअं ई हिन हिकिड़ी ॻाल्हि कई आहे त आउं वसीलो हराम आहे उन जे लाइ 40 आयतूं पेश करे सघां। हिकिड़ो आशिक़ रसूल उलमा सबूरो हुयो, उनखे कंहिं एयरपोर्ट ते मिली वियो। उनजी उहा ॻाल्हि ॿुधल हुई त उन हथ खां वरितसि, मौलवी साहब तव्हां चयो हुयो त तव्हां साबित करे सघो था क़ुर पाक में 40 आयतूं आहिनि जेके इहे साबित कनि थियूं त वसीलो हराम आहे। तव्हां सिर्फ़ु मूंखे हिकिड़ी आयत ॿुधायो। तव्हां त 40 आयतुनि जी ॻाल्हि था कयो, सिर्फ़ु हिकिड़ी आयत मूंखे ॿुधायो त मां छॾियां थो जंहिं बि फिरके में आया, जंहिं बि जेको उनजो ईमान आहे उहो सभु ख़तमु थो कयां, हुन जे कॾहिं बि सिर्फ़ु हिकिड़ी आयत मूंखे ॿुधायो। या आउं थो तव्हांखे ॿुधायां त क़ुर पाक में आहे, रब करीम फरमाए थो त मूं ॾांहुं वसीलो वठो। उहो मतिलबु उन खां नटाए वियो, हुन इहो सोचियो ई न हो त पोइ मूंखे ईअं कोई पुछंदो सही त हीअ ॻाल्हि तो कई हुई। त चई त तोखे आउं ईमेल कंदुसि, इहा आयतूं ओॾी महिल त न ॿुधाए छॾियो, हुन कूड़ न सॼो त चई त आउं ईमेल कंदुसि, तूं मूंखे पंहिंजी ईमेल एड्रेस ॾे, तोखे ईमेल कंदुसि। त रब करीम हर शइ काइनात रब करीम हूंदे, हर ताक़त, हर कुदरत रखंदे बि जेको बि तव्हां थोरो होड़ फिक्र कंदो न, जेको असांजो रब करीम सां ताल्लुक़ आहे उहो वसीले सां। हीअं साइनो अथसि हज़रत मीकाईल अलैहिस्सलाम जी ड्यूटी लॻाए, न त रब क़ादिर आहे, सभु कुझु करे सघे थो, पाण बि पंहिंजे इरादे सां मींहुं वसाए सघे थो, पर न वसीलो ठाहे हज़रत मीकाईल अलैहिस्सलाम। कंहिंजो रूह कब्ज़ करणो अथसि हज़रत इज़राईल अलैहिस्सलाम ते ड्यूटी हणी छॾी, न त रब क़ादिर आहे, सभु कुझु करे सघे थो, पाण जो रूह कब्ज़ करे सघे थो, पर न हिकिड़ो वसीलो ठाहे। त वसीलो ई रब करीम खे पसंदि आहे। रब करीम जी रज़ा हासिल करण जे लाइ असांखे वसीलो वठणो पवंदो। रब करीम जी रज़ा हासिल करण हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मार्फत पीरान पीर दस्तगीर बादशाह पीर ऐं उनजे वलियनि सबूर जेके बि क़यामत ताईं पियो सिलसिलो हलंदो, उन्हनि जे वसीले खां सवाइ, हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी मार्फत खां सवाइ रब करीम जी रज़ा ताईं पहुची नथो सघे। असां नथा रब करीम जी रज़ा हासिल करे सघूं जेसिताईं हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी मार्फत सां ऐं पीरान पीर दस्तगीर बादशाह पीर वलियनि सबूरनि जे वसीले सां नथा उते पहुचूं। कुझु जॾहिं असीं मुर्शिद वठूं था, क़ुर पाक में त सिधो फरमायल आहे त जंहिंखे अलाह राह ॾे उहो ई राह ते आहे, गुमराह जो हरगिज़ मुर्शिद न लहंदो। हिन मां छा मुराद थी? हिकु त असीं जेका दुआउनि में पंहिंजी सिरात मुस्तक़ीम घुरंदा आहियूं, राह सिरात मुस्तक़ीम, उहा राह असां घुरंदा आहियूं, उहा राह रब करीम थो चए त तेसि ताईं कोई उन राह ते न आहे जेसि ताईं उहो मुर्शिद नथो वठे। जॾहिं मुर्शिद वठे थो त उन राह ते अचे थो, सिरात मुस्तक़ीम ते अचे थो। जेसि ताईं मुर्शिद न वरितो आहे तेसि ताईं इंसान गुमराह हुआ। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम वरी पंहिंजे हदीस शरीफ़ में अञा उनखे चिटो करे फरमायो, पाण फरमायूं त जंहिंजो को मुर्शिद न आहे उनजो मुर्शिद शैतान आहे। मतिलबु असीं जेसि ताईं मुर्शिद नथा वठूं तेसि ताईं असांजा जेके बि अमल आहिनि उहे शैतान जी पैरवी आहिनि, पर जॾहिं मुर्शिद वठूं था त पोइ यकीनन असीं सिरात मुस्तक़ीम ते बि अचूं था ऐं रब करीम जी रज़ा बि हासिल कयूं था। अॼु असां जंहिं शहनशाह जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं, सखा जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं, उहे अञा पैदा ई न थिया हुआ त संदन वालिद
साईं के ख्वाब में ॼमण जी राति हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम आया, मौला अली मुश्किल कुशा आया, असहाब सबूरा पाया। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सनन वालिद हजरत अबू सालिह मूसा जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैह के पाण मुबारक नम ते मुबारक हुजे तव्हां खे अॼु असां उहो पुट था अता कयूं जिन जो वलियन में उहो मक़ाम हूंदो जेको असांजो नबियन में मक़ाम आहे। अॼु उहो पुट तव्हां खे अता कयूं। अञा पाण ॼावा ई न हुआ। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह 200 साल पहिरियां ऐं सिलसिले में पीरान पीर दस्तगीर बादशाह पीर साईं जा मुर्शिद आहिनि। मुर्शिद वरी उनजो मुर्शिद वरी पीरान वरी हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह साईं। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह 200 साल पहिरियां फरमायो त जीलान में, गीलान असल में गीलान बि चइबो आहे, जीलान बि चइबो आहे। साईं फरमायो त गीलान में हिकिड़ो अहिड़ो हिकु शख्स पैदा थींदो, अहिड़ो अज़ीम शख्स पैदा थींदो जिनजो सभिनी वलियन जे मथां कदम हूंदो। इहो 200 साल पहिरियां हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह साईं फरमायो। ऐं पाण हिकिड़े दफ़े ईअं ई वेठा पंहिंजो ख़िताब कनि पिया त उते थोरो मुराक़बे में विया। पाण उन मुराक़बे दौरान उन मतिलबु ख़िताब दौरान पाण फरमायूं त बेशक कंधो पंहिंजो हेठि करे पाण फरमायूं त मूं ते बि पीरान पीर दस्तगीर बादशाह पीर जो कदम आहे, जेतोणीकि अञा पाण आया बि न हुआ, हिन दुनिया में अञा न आया हुया ऐं उहे मुर्शिद हुआ। त पाण फरमायूं त मूं ते बि पीरान पीर दस्तगीर बादशाह पीर जो कदम आहे। छाजे करे? छो त जेको साईं ॿुधायो पीरान पीर दस्तगीर बादशाह पीर ते हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा कदम हुआ। कायनात जो मालिक, कायनात जो वारिस हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन जा कदम हुआ। मौला अली मुश्किल कुशा जी औलाद। जॾहिं पाण ॼावा त संदन कुल्हे मुबारक ते हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे कदम जो निशान मौजूद हूंदो, जेको सॼी जमार उहो कदम जो निशान रहियो। उन शहनशाह जे असां सखा जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। सनम खोड़ वाक़िया आहिनि, बाज भरिया, करम भरिया, पंहिंजे मुरीदनि लाइ, इंसानियत जे लाइ बेइंतहा बाजारा हुआ। जीअं हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी उम्मत जे लाइ दुआऊं घुरंदा रहंदा हुआ, तीअं पाण बि हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत जे लाइ दुआऊं घुरंदा रहंदा। या रब करीम हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत जा गुनाह माफ़ कर, हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत खे बख्श। बज़ाहिर जॾहिं आख़िरी वक़्तु हुयो कि दुनिया छॾण वारा हुआ त पंहिंजे वॾे फर्ज़ंद हज़रत अब्दुल वहाब रहमतुल्लाह अलैह खे नसीहतूं फरमायूं ऐं पोइ जॾहिं पंहिंजी खट ते सुता त इहा दुआ कंदे पाण आरामी थिया जेका हींअर मूं तव्हांखे ॿुधाई। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत जे लाइ दुआऊं घुरी पाण जी जान छॾियो अथऊं। वरी जॾहिं क़ुर पाक पढ़ण मौलवी साहब वटि जॾहिं मौलवी साहब क़ुर पाक पढ़णु शुरू कयो त बिस्मिल्लाह रहमान रहीम करे पाण 18 सिपारा हुनखे ॿुधाया। अञा पढ़ण वियासीं त 18 सिपारा ॿुधायूं त मौलवी साहब हैरान थी विया त साईं तव्हां त अॼु आया पहिरियों दफ़ो मूं वटि पढ़ण ऐं तव्हां 18 सिपारा ॿुधायो था। त पाण फरमायूं त असांजी अम्मा साईं हज़रत उम्मुल ख़ैर फातिमा उन्हनि खे 18 सिपारा क़ुर पाक जा यादि हुआ। उहा जॾहिं बि क़ुर पाक जो दौर कंदी हुई, किरत कंदी हुई त मां ॿुधंदो हुउसि पेट में जॾहिं हुयुसि त पोइ ॿुधंदे ॿुधंदे मूंखे उहे क़ुर पाक जा 18 सिपारा यादि थी विया। वरी जॾहिं पाण ॼावा त पहिरीं रमज़ान ते ॼावा, जीअं ई पाण हिन दुनिया में ज़ाहिर थिया रमज़ान जो ॾींहुं हुयो त पाण सुबुह खां वठी मग़रिब ताईं
अमर साइण जो खीर न वठां सुभान अल्लाह छाजे करे छो त रमज़ान शरीफ़ हुयो ऐं सिर्फ़ उहो हिकिड़ो ॾींहुं न मुस्तलसिल सॼो रमज़ान सुभान अल्लाह पाण जॾहिं बि खीर वठंदा हुआ त मगरिब वक़्त जी अज़ान खां पोइ माना ॼमंदे ई रोज़ा रखंदा सुभान अल्लाह इहा हक़ीक़त में पहिरीं करामत हुई जेका ॼमंदे पाण ॾेखारियूं अक्सर माण्हू जेके पाड़े वारा हूंदा हुआ चवंदा त सैयदनि वटि हिकिड़ो पुटड़ो ॼाओ आहे जेको खीर नथो वठे रमज़ान जे टाइम में मगरिब ताईं मगरिब खां पोइ थो खीर वठे सुभान अल्लाह इहा ॻाल्हि पाड़े में इलाइक़े में मशहूर थी वई उन शहनशाह जो असीं ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं इहो उन्हनि जो अहसान आहे जो असां खां ही ख़िदमतूं ही मोहबतूं वठनि इहो उन्हनि जो अहसान आहे उहे इरादो ॾियण वारा आहिनि जो कदम हर वॾी सरोवर ते कादरी सिलसिलो यकीनन संदन इस्म मुबारक खां पोइ कादरी सिलसिलो सम्झण लॻो इहो सिलसिलो पहिरियां मौला अली मुश्किल कुशा जे इस्म सां हूंदो हुयो त हिन कादरी सिलसिले जी शुरूआत मौला अली मुश्किल कुशा खां थी आहे त विलायत जो जेको वाली आहे उहो मौला अली मुश्किल कुशा ॿ सिलसिला हूंदा हुआ पहिरियां हिकिड़ो मौला अली साईं जे इस्म मुबारक सां हूंदो हुयो ॿियो हज़रत अबा बकर सिद्दीक़ साईं जे इस्म मुबारक सां हूंदो हुयो त उहो जो अॻिते हली नक्शबंदी सिलसिलो चवराइण लॻो ऐं मौला अली साईं जेको सिलसिलो उन मां वरी टे सिलसिला निकिता कादरी सिलसिलो बि चिश्ती सिलसिलो बि ऐं सोहरवर्दी सिलसिलो इहो पहिरियां हिकिड़ो सिलसिलो हूंदो हो जेको मौला अली साईं जे इस्म मुबारक सां चयो वेंदो हुयो पीरां पीर दस्तगीर बादशाह पीर जीअं जीअं हुन में छो विसत आंदे वसत आंदी हिकिड़ो इनकलाबी शख़्सियतूं हूंदियूं हुयूं उहे दीन इस्लाम जे मामले में पोइ उहो आस्ते आस्ते वरी कादरी सिलसिलो चवणु लॻो वरी या हज़रत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह साईं जा जेके मुरीद हुआ उहे वरी पोइ पाण खे चिश्ती सॾाइण लॻा हज़रत शहाबुद्दीन सहरवर्दी जा जेके मुरीद हुआ उहे पाण खे सहरवर्दी सॾाइण लॻा हर बुज़ुर्ग पंहिंजे जेके बि मुर्शिद हुआ फ़क़ीरनि जा उहे पंहिंजे मुर्शिद जे इस्म सां पाण खे उहो सॾींदा रहिया असुल हक़ीक़त में इहे सिर्फ़ु ॿ सिलसिला हुआ हाणे वलियनि सबूरनि खां असांखे छा थो मिले ईरान पीर दस्तगीर बादशाह पीर जिन ते क़दम आहे उन्हनि वलियनि खां असांखे छा थो मिले असांखे रब करीम जी रज़ा थी मिले रब करीम जी सुञाणप थी मिले हज़रत इंसान जी पंहिंजी सुञाणप थी मिले हर वली सबूरो अंदरन सूफ़ी हूंदो आहे पोइ बज़ाहिर के वली सबूरा शरीयत जो इज़हार कंदा आहिनि के वरी साॻियो तसौफ़ जो इज़हार कंदा आहिनि पर अंदरों सूफ़ी हूंदो आहे छो त सूफ़ी तसौफ़ जी ॿी माना आहे फ़नायत ऐं फ़नायत खां सवाइ विलायत नामुमकिन आहे तसौफ़ इल्मु आहे फ़नायत जो पंहिंजी मां खे ख़तमु करण जो पंहिंजी अना खे ख़तमु करण जो हिकिड़ी वाट आहे रस्तो आहे ऐं ख़ासिल रब करीम जो इल्मु आहे मारिफत जो इल्मु जॾहिं हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम महराज ते विया त रब करीम अज़ वजल हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे हिकिड़ो इल्मु अता कयो पोइ पाण फरमायूं हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे त ही इल्मु आम व ख़ासि सभिनि खे ॾियणो आहे उहो शरीयत जो इल्मु पोइ वरी इल्मु अता कयूं पोइ रब करीम फरमायो त ही इल्मु तव्हांखे अधु ज़ाहिर करणो आहे अधु लिकाइणो आहे उहो तरीक़त जो इल्मु मुर्शिद वठण जो टियों इल्मु पाण रब करीम हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे नो पाण फरमायूं त ही इल्मु तव्हांखे पंहिंजे तरफ़ां ज़ाहिर न आहे करणो पंहिंजे तरफ़ां न ॾियणो आहे जंहिंखे असीं तव्हां ॾांहुं मोकिलियूं उनखे तव्हांखे ही इल्मु ॾियणो आहे उहो इल्मु कहिड़ो आहे मारिफत जो जेको सूफ़ियुनि वटि हूंदो आहे
लिखियल आहे हर जेके बि वली सगोरा आहिनि उन्हनि वटि ज़ाहिरी इल्मु बि हूंदो आहे, बातिनी इल्मु बि हूंदो आहे। इल्मु लुदनी जो जंहिंजो क़ुर पाक में ज़िक्र बि आहे जेको सीननि वसीना मिलंदो रहंदो आहे। जंहिंजे लाइ मौला अली मुश्किल कुशा हिकिड़े भेरे फरमायो त असांजे सीने में हिकिड़ो अहिड़ो इल्मु आहे जंहिंजो काश असीं को अमल ॾिसूं ऐं उहो इल्मु असीं उनखे अदा कयूं। उहो इल्मु पंहिंजे वलियनि सगोरनि खे अदा कयूं त उनजे लाइक़ु वलीअ सगोरा उहा आम करण जी ॻाल्हि न हुई। उहे रब करीम जा राज़ हुआ। जे रब करीम फरमायो आहे न त अल इंसान सही वना इंसान मुंहिंजो राज़ आहे, मां इंसान जो राज़ आहियां। उहे राज़ जो हिकिड़ो इल्मु हुयो, मारिफत जो इल्मु हुयो जेको मौला अली मुश्किल कुशा खां वलियनि सगोरनि ताईं अदा थियो। ऐं तव्हां ऐं असां जेकी बि पाण खे सूफ़ी सॾायूं था, सूफ़ी सम्झूं था त ख़ुशि नसीब आहियूं जो असांखे उन इल्म मंझां भाङो मिलियो। नारे हैदरी नारे हैदरी हक हादी हक हादी हक मौजूद हक मौजूद असां वलियनि सगोरनि जा मञींदड़ आहियूं, वलियनि सगोरनि जो अदब कंदड़ आहियूं, वलियनि सगोरनि सां मोहबत कंदड़ आहियूं। इहो उन्हनि जो असांते अहसान आहे, इहो रब करीम जो अहसान आहे जो असांखे उन ख़ासि बाज मां असांते बाज कई जो असां वलियनि सगोरनि जो अदब कंदड़ आहियूं, उन्हनि सां मोहबत कंदड़ आहियूं, उन्हनि जा ॾिहाड़ा वधाईंदड़ आहियूं। इहो यकीन कयो त असां मां पंहिंजी कंहिंजी बि का बि कोशिशि न हूंदी आहे। इहो उहे चाहींदा आहिनि त ही जेके असांजा आशिक़ आहिनि, ग़ुलाम आहिनि, ख़ादिम आहिनि, इहे मल्हाइनि त जीअं असां उन सख़ा मां हिननि खे अता कयूं। त असां नथा ॼाणूं त ही मौक़िया केतिरी बाज भरिया आहिनि, केतिरी रब करीम जी अता वारा आहिनि, हू ॼाणनि था। त हिननि मौक़नि में असां ते केतिरी बाज थिए, केतिरियूं बरकतूं, केतिरियूं सआदतूं, केतिरियूं नेमतूं असांखे अता थियूं थियनि हिननि मौक़नि में। छो त हिननि मौक़नि खे पुर रौनक करण वारी रब करीम जी ज़ात हूंदी आहे। असीं इंसान सिर्फ़ु हिकिड़ो सबबु आहे, मुसब्बिबुल असबाब रब करीम जी ज़ात आहे जेका अहिड़नि महफ़िलनि खे, अहिड़नि मौक़नि खे पुर रौनक थी बणाए ऐं बासादत बाफ़ैज़ थी बणाए। यकीनन रब करीम जे बाज जा ककर जा मींहं असां सभिनि ते वसी रहिया आहिनि। असां सभु हितां ख़ाली न मोटंदासीं। मुंहिंजो ईमान आहे त असीं सभु पंहिंजूं झोलियूं भरे मोटंदासीं। सूफ़ीज़म सां हिकिड़ो अलमियो रहियो आहे। कुझु त क्लियर न थियो आहे, कुझु मतिलबु ढोंगी चवंदुसां उन्हनि तसौफ़ खे बदनाम कयो आहे। ऐं पोइ आम माण्हू जो जेको रायो रहियो आहे त पोइ तसौफ़ लाइ ॾाढो ॾुखियो रहियो आहे त यार हिकु त सूफ़ी जेके आहिनि पहिरियों त हिकिड़ो रायो हूंदो आहे त हीअ काफ़र आहिनि, ॿियो रायो इहो हूंदो आहे त भाई हीअ कंहिं कम जा ई कोन्हनि, रिश्ता नाता पंहिंजा टोड़े था छॾनि, कंठा गुलाबा पाए जेको जबलनि में झंगलनि में निकिरी था वञनि। उन मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा राया या ही पंहिंजो नशो था कनि, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा राया सूफ़ियुनि लाइ माण्हुनि जा राया आहिनि। तसौफ़ छा आहे, सूफ़ीज़म छा आहे? जीअं अर्ज़ु कयो त तसौफ़ जी ॿी माना आहे फ़नायत। हाणे सूफ़ी चवंदा आहिनि पंहिंजे मुर्शिद करीम जे लाइ चवंदा आहिनि त असांजो मुर्शिद अल्लाह। छो चवंदा आहिनि, कीअं चवंदा आहिनि? हज़रत जलालुद्दीन रूमी साईं फरमायो आहे त जेको बि मुरीद पंहिंजे मुर्शिद खे अल्लाह नथो सम्झे
वो मुरीद ना है, मुरीद ना है, मुरीद ना है। हाणे त थोड़ो गौर कजो, समझण जी ॻाल्हि। समझण जी ॻाल्हि इहा आहे त असांजो मुर्शिद को ॿियो अलाह न आहे ऐं अलाह को ॿियो अलाह कोन्हे। उहो रब करीम असां ते बाज करे थो मुर्शिद करीम जी सूरत में। तौहीद ते कामिल थी थिए, तौहीद में तौहीद टुटे न, तौहीद कामिल थी थिए त रब करीम असां ते बाज कई पंहिंजे मुर्शिद करीम जी सूरत में। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम असां ते बाज कई पंहिंजे मुर्शिद करीम जी सूरत में। मौला अली मुश्किल कुशा असां ते बाज कई पंहिंजे मुर्शिद करीम जी सूरत में। पीरान पीर दस्तगीर बादशाह पीर असां ते बाज कई पंहिंजे मुर्शिद करीम जी सूरत में। आहे उहो ई कला। सूरह बकरा कुरान शरीफ़ जी सूरह फातिहा खां पोइ सम्झो त पहिरीं सूरत आहे। सूरह बकरा सॼो जो सॼो तसव्वुफ़ आहे। सूरह बकरा में ज़िक्र आहे हज़रत आदम अलैहिस्सलाम जो। ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं ठाहियो वियो त रब करीम जॾहिं पंहिंजो रूह हुयो त मलाइकनि सबोरनि खे हुकुम कयईं त आदम खे सजदो कयो। रब करीम उहो ई रब करीम उन ई क़ुरान पाक में तो फरमाए त सवाइ मूं अल्लाह जे ॿियो कंहिंखे बि सजदो जाइज़ कोन्हे। उहो ई रब करीम मलाइकनि सबोरनि खे हुकुम तो करे। या सूरह बकरा तो वञे जी माना पढ़ंदो न, ये सब ज़िक्र आहे सूरह बकरा में। तो उहो ई रब करीम मलाइकनि सबोरनि खे हुकुम तो करे त तव्हां आदम खे सजदो कयो। सजदे में एडिशनल का बि ॻाल्हि कोन्हे, का इज़ाफ़ी का बि ॻाल्हि कोन्हे त अहिड़े क़िस्म जो सजदो कयो। सिधो सो लिखियलु आहे सजदो कयो। ऐं उहो ई सजदे लाइ पंहिंजे लाइ फरमायल अथसि त सवाइ मूं अल्लाह जे ॿियो कंहिंखे सजदो जाइज़ न आहे। पोइ आदम खे रब करीम सजदो छो करायो? इन जे करे करायो छो त रब करीम पंहिंजो रूह आदम में फूकियो। मलाइकनि सबोरनि आदम खे सजदो न कयो, रब करीम खे ई सजदो कयो छो त आदम में रब करीम मौजूद हुयो। रब करीम ई फरमायो आहे न असांखे इन ॻाल्हि ते ईमान आहे त रब करीम खां सवाइ कंहिंखे बि सजदो जाइज़ न। इंसान जी त का बि औकात कोन्हे का जो इंसान सजदो कराए सघे। सजदो हर सूरत में रब करीम खे हूंदो आहे। वलियनि सबोरनि जो बि असां जेको बि अदब कंदा आहियूं, ताज़ीम कंदा आहियूं त हक़ीक़त में रब पाक जी कंदा आहियूं। छो त असांखे रब पाक उन्हनि जे सूरतुनि मां बाज कंदो आहे। रब पाक तो फरमाए त आऊं अवल बायां आख़िर बायां आऊं बातिन बायां ज़ाहिर बायां। त अवल ऐं बातिन ताईं त असां सभिनि जो ईमान बीहंदो। असांखे त रब करीम इहो बि फरमायो न त आऊं ज़ाहिर बायां आख़िर बायां। उहो किथे मिलंदो असांखे? उहो ज़ाहिर उहो आख़िर क़यामत ताईं असां सभिनि खे पंहिंजे पंहिंजे मुर्शिद जी सूरत में मिलंदो आहे। ॻाल्हि थी कजे तौहीद जी, रब करीम जे हिकिड़ाई जी। ऐं सूफ़ी जंहिं ॻाल्हि जे करे सूफ़ियुनि खे काफ़िर सॾियो वेंदो आहे, थोरी उहा वज़ाहत करे रहियो आहियां त हक़ीक़त में सूफ़ी काफ़िर न आहे। सूफ़ी हक़ीक़ी तौहीद परस्त आहिनि। रब करीम सां कंहिंखे शरीक कंदा ई न। सूफ़ियुनि जो नारो इहो रहियो आहे शुरू खां वठी ॾिसंदो तव्हां अॼु ॾींहं ताईं क़यामत ताईं इहो ई रहंदो त आहे ई अलाह। अलाह खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे। कादिर आहे उहो हर शइ ते, आहे ई उहो, उन खां सवाइ ॿियो को बि कादिर कोन्हे कंहिं बि शइ। उहो ई कादिर आहे, उहो ई हर शइ खे तकलीफ़ कंदड़ आहे ई उहो, उन खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे।
तौहीद जो कोई ॿियो बि साथ ॾियां तव्हांखे या हदीस शरीफ़ आहे मीरा शरीफ़ में मुफ्ती साहब ॿुधाई हदीस शरीफ़ खे हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत हुई त हिकिड़े दफ़े हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अर्ज़ु कयो त मुंहिंजा आका मुंहिंजा पीउ माउ तव्हां तां क़ुर्बान मूंखे ॿुधायो त रब करीम सभ खां पहिरियां छा पैदा करणु फरमायो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त ए जाबिर रब करीम सभ खां पहिरियां तुंहिंजे नबीअ जो नूर पंहिंजे नूर वजां पैदा करणु फरमायो वरी उन्हीअ नूर वजां लोह कलम ठहियो अर्श अज़ीम ठहियो कुर्सी ठही उन अर्श अज़ीम खे जेके 4 मलाइक सगोरा जी झले बीठा आहिनि उहे ठहिया ॿिया मलाइक सगोरा ठहिया आसमान ठहिया ज़मीनूं ठहियूं किथां उन्हीअ नूर वजां तौहीद ते गौर कजो तौहीद कीअं शुरू थी थिए रब करीम कीअं शुरू थो थिए रब करीम ते ई कीअं हर शइ ख़तम थी थिए हर शइ जेका बि थिए आहे उहा उन्हीअ नूर वजां पैदा थी त पोइ असां पंहिंजे मुर्शिद में रब करीम जो नूर कीअं न ॾिसूं रब करीम जो नूर कीअं न सम्झूं जे नथा सम्झूं त पोइ त कुफर था कयूं तो अञा असां मुर्शिद खे ॿी हैसियत था ॾियूं असांजो मुर्शिद बि आहे अलाह बि आहे इहो कुफर आहे ई अलाह अलाह खां सवाइ ॿियो को बि न आहे इहा हदीस शरीफ़ आहे ही कंहिं वलीअ सगोरे जेको ख़्याल या न आहे न ई को मुंहिंजो पंहिंजो गुमान आहे इहे ॿई शयूं ही हदीस शरीफ़ आहे जंहिंमें नूर जो ज़िक्र आहे तौहीद जो ज़िक्र आहे ऐं अलाह साईं बि फरमाए थो त आउं अकेलो आहियां न मूंखे कंहिं ॼाओ आहे ॼणियो आहे न मूं कंहिंखे पंहिंजो न को मूंखां ॼाओ आहे असां सभु बज़ाहिर असांखे कंहिं ॼणियो बि असां मां ॼावा बि हज़रत आदम अलैहिस्सलाम खे कंहिं ॼणियो ऐं दोन जी औलाद शुरूआत उतो कई आहे हे त हाणे त मोटण वारो पासो कयो आहे जेको आहे वापसी आहे शुरूआत हज़रत आदम अलैहिस्सलाम खां थी आहे उहो त कंहिंजो ॼावल न आहे रब करीम पैदा कयो सूफ़ियुनि ते इहो हिकिड़ो इल्ज़ाम आहे त उहे काफ़िर आहिनि सूफ़ी यकीन कयो त हक़ीक़ी माना में तौहीद परस्त आहिनि रब करीम असां कंहिंखे बि शरीक न कंदा ॿियो चयो वेंदो आहे त ही पंहिंजा रिश्ता नाता टोड़े था छॾनि धंधा कारोबार पंहिंजा नौकरियूं ख़तम था करे छॾनि मुझे मुर्शिद करीम हज़रत सूफ़ी फ़कीर साईं एजाज़ अली क़ादरी क़द्दसल्लाह ताला सरवलत से फरमाईंदा हुआ तव्हां पंहिंजे वस आहार जेकॾहिं सुठा कपिड़ा पाए सघो था त सुठा कपिड़ा पायो जेके बि रब करीम तव्हांखे जेका बि नेमत अता कई आहे उन आहार जेकॾहिं तव्हीं सुठा कपिड़ा पाए सघो था त पायो सुठियुनि गाॾियुनि में घुमी सघो था त घुमो सुठनि घरनि में रही सघो था त रहो असांखे कोई एतिराज़ कोन्हे को सिर्फ़ पंहिंजी दिलि असांखे इहे सभु शयूं तव्हां जूं आहिनि तव्हां लाइ पंहिंजा रिश्ता निभायो सुहिणे नमूने सां निभायो पंहिंजूं नौकरियूं कयो कारोबार कयो सभु कुझु कयो सिर्फ़ दिलि पंहिंजी असांखे छो त हीअ दुनिया सबबनि जी आहे हिन दुनिया में सबबनि सां हलणो आहे असांखे पंहिंजा रिश्ता बि निभाइणा पंहिंजे पीउ माउ जो अदब बि करणो आहे पंहिंजी औलाद जी तरबियत बि करणी आहे पंहिंजी नौकरी कारोबार बि करणो आहे ऐं रब करीम जेकी बि नेमतूं असांखे अता कयूं उन्हनि जो इस्तेमालु बि करणो आहे छो त हीउ सभु कुझु असांजे लाइ आहे जेकी बि नेमतूं आहिनि उहे सभु कुझु असांजे लाइ आहिनि असीं रब करीम जे लाइ इन ॻाल्हि खे सम्झणो नारे हैदरी
बकरिया रास देश बकरिया रास जेकी बि नेमतूं रब करीम जे तरफ़ां उहे सभु यकीनन असांजे लाइ जेका बि नेमत असांखे अता थी आहे उहा असांजे लाइ ई आहे। रब करीम ख़ुशि थींदो उन जूं नेमतूं जॾहिं असां इस्तेमालु कंदासीं न, बसि असांखे पंहिंजो पाण रुॻो हुनजे हवाले करिणो आहे। असीं हुनजे लाइ असीं आया ई हुनखे सुञाणण आया आहियूं हुन दुनिया में, उन सां मोहबत करण आया आहियूं, उनजी इबादत करण आया आहियूं। ऐं इहो वाइदो करे आया आहियूं इनफरादी तरह। असां सभु जॾहिं रूह हुयासीं आलम अरवाह में असां लाइ केतिरियूं सदियूं गुज़ारे चुका आहियूं, उते असांजो को रिश्तो न हुयो, सभु इनफरादी तरह रब करीम सां मोहबत कंदा हुआसीं, रब करीम खे सुञाणींदा हुआसीं, रब करीम जी इबादत कंदा हुआसीं। पोइ जॾहिं रब करीम खे दुनिया ठाही, हिन दुनिया में असांखे मोकिलियो, हिन दुनिया में मोकिलण खां अॻु में असांखां वाइदो वरितो, हिन दुनिया में तव्हां मूंखे ईअं ई यादि कंदो, ईअं ई मूंसां मोहबत कंदो, मूंखे सुञाणींदो। रब करीम जी सुञाणप मिले थी असांखे मुर्शिद करीम जी सूरत में। छो त जेकॾहिं रब करीम मुर्शिद करीम मां असांखे सुञाणप न ॾियणी हुजे सा त न फरमाया त आख़िर पायां, न फरमाया त ज़ाहिर पायां, ज़ाहिर थिए थो मुर्शिद करीम जी सूरत में। जॾहिं असीं हिन दुनिया में मुर्शिद वठूं था त यकीनन उहे वाइदा पूरा कनि था। किथे हुन नाल माई दे पारण लाइ ठाहिया, भेज बकरी वाला साईं हादी महदी राह हक दी, हादी महदी राह हक दी, कुरान चूं पढ़ाया। कुरान पाक में इहो ज़िक्र आहे हादी महदी जेको आहे उहो ई हक़ जी राह आहे जेका रब करीम ताईं पहुचाए थी। असीं ख़ुशनसीब आहियूं। हाणे मुंहिंजे टाइम थोरो वधीक थी वियो आहे, अक्सर सोचींदो आहियां त घणो ॻाल्हाईंदुसि, पर पोइ वरी टाइम थोरो घटिजी वेंदो आहे। हाणे ज़ाहिर आहे बुख बि लॻी हूंदी सभु संगत खे, लंगर बि कयूं था, वरी काफ़ी दोस्तनि खे वापसि वञणो हूंदो आहे, त बहितर इहो आहे त पोइ दुआ घुरूं था, वरी इंशाअल्लाह ताला वरी कचहरी पिया कंदा रहंदासीं। मुंहिंजा परवरदिगार यानी शरीफ़ खे पंहिंजी बारगाह में क़बूल करणु, जेके अची सघिया आहिनि, जेके न अची सघिया आहिनि, सभिनि जो अचणु क़बूल करणु, यानी शरीफ़ में सभिनि खे शरीक करणु, सभिनि जूं जेकी बि दिली मुरादूं आहिनि उहे पूरियूं करणु, जेकी बि मुरादूं खणी आया आहिनि उहे मुरादूं पूरियूं करणु, सभिनि ते रहम कर, करम कर, बाज कर, सभिनि जे मुश्किलातुनि खे आसान, सभिनि जे तकलीफ़ुनि खे दूर करणु, जेके बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ाए कामिला अता कर, सेहत तंदुरुस्ती अता कर, सभिनि जे रिज़्क़ रोज़गार में बरकत अता कर, जेके बे औलाद आहिनि उन्हनि खे नेक साले औलाद अता कर, जेके औलाद वारा आहिनि उन्हनि जी औलाद खे सिरात मुस्तक़ीम ते हलण जी तौफ़ीक़ अता कर, रहम कर, करम कर, बाज कर। असां सभिनि खे ज़ालिमनि जे ज़ुल्म खां, बदनज़रनि जे बदनज़रीअ खां, मुनाफ़िक़नि जे मुनाफ़िक़त खां, हासिदनि जे हसद खां, शैतान जे शर खां पंहिंजे पनाह में रहम कर, करम कर, बाज कर। असां सभिनि जे दिलनि हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे इश्क़ सां मुनव्वर करणु, वलियनि सगोरनि जे अदब मोहब्बत सां मालामाल करणु, रहम कर, करम कर, बाज कर। क़ाल अल्लाह ताला फ़ी शान हबीब इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलैहि या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व शफीना व महबूबना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व आलिही व सहाबिही व अज़वाजिही व अहले बैतिही व औलियाइही व बारिक वसल्लम। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या कुरतैन या रसूल अल्लाह खुज़ बियदी कला तहीलती अंत वसीलती अदरकनी 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 या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि वसल्लम सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि वसल्लम सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि वसल्लम
ला इलाहा इल्लल्लाह। ॿियो सभिनि खे अर्ज़ु कयां, हिन प्रोग्राम में जेकॾहिं का असां खां कोताही थी वई हुजे त उन यार जे सदके असांखे माफ़ कयो।